इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। बंदा-ए परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्तदार चार यार मुताब औलादे अली मज़हबे हनफी अदार मिल्लते हज़रत खलील खातमाए सुहाज़म ज़ेर साया हर वली हज़रत रहमतुल्लाह तआला अलैहि की ज़ात का बरकात इरशाद फरमाए त जॾहिं खां थिया में साॼा के सुबेरनि जी तॾहिं खां रजे तेरो वेलनिसरिया अंदर पहिया गाड़ी में सजड़ा रायपुर पहिया अरे मानू वेणु बंदो न ओडे अॻिते ऐं मज़हरी नूरे खुदा बलगल गुलाब कमाली हाँ मौला अली मुश्किल खुशा कशफत जाब जमाली सुरा हसनैन जाने फातिमा हसनत जमी खिसाली यानी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि सब हुए बेटा न टोपा टोपा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल पीरे तरीक़त रहबरे शरीयत उस्तादुल उलमा नेक सूरत नेक सीरत आलमे बा अमल सूफी बा सफा आले सुन्नत जमायत जी छपर ऐं छाम हज़रत क़िबला से मुफ्ती आज़म सैयद ताज मोहम्मद शाह साहिब दामत बरकातुहुमुल आलिया ऐं सदन जा साहिबज़ादा शानवारा हज़रत क़िबला साईं सैयद गुलाम मोहम्मद शाह साहिब हज़रत क़िबला साईं सैयद गुलाम अली शाह साहिब हज़रत क़िबला साईं गुलाम मुर्तज़ा साईं शाह साहिब ऐं लख वाधाइनि सां मुबारकनि सां यादि पियो कयां हज़रत क़िबला साईं सैयद गुलाम मुज्तबा शाह साहिब खे जंहिंजे बचड़े साहिबज़ादे ऐं साईं ताज मोहम्मद शाह साहिब दामत बरकातुहुमुल आलिया जे पोटे साईं सैयद अहमद मुश्तबा शाह साहब जी दस्तार फजीलत थी उन खां बाद में हे सरजमीन जो टुकड़ो जमीन तो मिले ही जमीन है पर कई जगह पे अल्लाह जो घर ठयल आहे काथे वरी भंग ऐं चरस जा दौर पिया हलन आहे हुआ भी जमीन आहे हीअ भी जमीन पर हिन ज़मीन के टुकड़े के लाइ नबी साईं फरमायो त मम बना मस्जिद लिल्लाह बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह
के रजा के वास्ते अल्लाह जो घर के लाए जमीन दिनी, अल्लाह जो घर ठहरायो। दुनिया में सिर्फ कई खुश नसीब हिकड़ी सिर वठी अल्लाह जे घर में लॻराए छॾी। हसरैन करीम जो नानो थो फरमाए तमाम मुबारक थो जा अहिड़े खुश नसीब पंहिंजे उम्मतीअ खे जो जन्नत में घर ठाराए छॾी। त अल्लाह रब्बुल आलमीन हिन आशिक़ रसूल के लालो फकीर के मुबारकबाद पेश तो करिया जय है जमीन मदरसे जे लाइ ॾिनी ऐं अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत। हे जेको ज़मीन जो टुकड़ो जिथे जलसो थी रहियो आहे इहो ज़मीन जो टुकड़ो सैयद बादशाह जी हवेली पाक जे वास्ते ॾिनो अथई। ऐं मस्जिद जो जेको प्लाट आहे उन्हीअ में मस्जिद तव्हां अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो। सभु आशिक़ रसूल खे गॾु थियायो, दुआ कजो त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिन मदरसे में तालीम जो सिलसिलो साईं बादशाहनि जे सरबराहीअ में नसीब करे ऐं अहिड़ा जलसा हमेशह असांखे ॾेखारींदो रहे। उन्हीअ खां बाद में आले सुन्नत जमात जे उलमान जो शुक्रगुज़ार आहियो। हाफ़िज़न सगोरन जा नात खान हज़रात जा ऐं तव्हां आशिक़ रसूल जमात जा मांखे शुगर खां बाद में वेसरदारी थी पई आहे। जॾहिं ईंदो आहियां त पोइ हुननि खे चवंदो आहियां त मूंखे भली नाला पने ते लिखी ॾींदा कयो, दुआ जे ख़ातिर उहे नाला वठंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे उजूरा ॾींदो, सवाब अता फरमाईंदो। ऐं मग़रिब जी नमाज़, इशा जी नमाज़ बिरादरम मोहतरम ज़ुल्फ़कार अली खोसो साहिब जे फैक्ट्री में मस्जिद में उसे अदा के नसीब थी गई जमायतूं पढ़ियूं से जमात सां जो आशिक़ रसूल जमात आयो तव्हां ज़ुल्फ़कार अली खोसो साहिब जे लाइ ज़ियादयाबीअ जे लाइ दुआ घुरिजो। सब तव्हां जहिड़ा गुनाहगार बदकार न आहियो के रब खे रिझाइण वारा बि हिते वेठा हूंदव। अल्लाह ताला तव्हांजे दुआउनि जे सदके साईं ज़ुल्फ़कार अली साहिब खे शफ़ा क़ाबिल हाजिर अता फरमाए। उन्हीअ खां बाद में बिरादरम मोहतरम आशिक़ रसूल नालो ई अहिड़ो अथसि आशिक़ अली खोसो साहिब। हुते सैयदनि सलमान जी वॾी ख़िदमत कयईं, असांखे ॾाढो प्यार ऐं मोहबत ॾिनई। असां ख़ुशामद न कंदा आहियूं, मां मुबारक ॾिनीमांसि त सैयद सगोरा तुंहिंजा फर्ज़ लाइ अला कंदो त ॿिन्ही जहाननि में कामयाब आहे। छो त मां मिरकात शरह मिशकात में रईसुल मुहद्दिसीन मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह का हदीस मुबारक आंदी आहे त नबी असां इहो फरमायो त अन्नुजूम अमानुन लिअहलि समाए फइज़ा ज़हबत अन्नुजूम ज़हब अहलु समाए व अहलु बैती अमानुन लिअहलि अर्द फइज़ा ज़हब अहलु बैती ज़हब अहलु अर्द। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम शहंशाह दो आलम सरकार अरब अजम नूरे मुजस्सम साहिब लौलाद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आसमान जे लाइ अमान पनाह आहिनि सितारा।
नबी असां फरमायो त आसमान वारनि जे लाइ अमान पनाह आहिनि सितारा। सितारा आहिनि त आसमान वारा भी आहिनि। जंहिं ॾिहाड़े सितारा ख़तम आसमान वारा ख़तम। त ज़मीन वारनि जे लाइ अमान पनाह आहिनि मां मोहम्मद जा अहल बैत। जे अहल बैत आहिनि त ज़मीन वारा भी आहिनि। जंहिं ॾिहाड़े ज़मीन तो अहल बैत ख़तम तूं असां ख़ुद ब ख़ुद ख़तम। रावण लॻव छा सैयदनि सां प्यार कयो न त यज़ीदी टोले में थी उथंदव। नबी असां फरमायो त मन अहब अलीयन फ़क़द अहबनी व मन अहबनी फ़क़द अहब अल्लाह व मन अबग़द अलीयन फ़क़द अबग़दनी व मन अबग़दनी फ़क़द अबग़द अल्लाह। खातून जन्नत जे बाबे फरमायो त जंहिं अलीअ सां मोहब्बत कई उन्हीअ मां रसूल सां मोहब्बत कई। जंहिं रसूल सां मोहब्बत कई उन्हीअ रब जे ज़ात सां मोहब्बत कई। जंहिं मुंहिंजे अलीअ सां अदावत रखी उन्हीअ रसूल सां अदावत रखी। जंहिं रसूल सां अदावत रखी उन्हीअ रब जे ज़ात सां अदावत रखी। हाणे जे अथई दम त ॿुधायो मातम आहे। हाणे मुंहुं ॾे वञी पाण अञा हिकु हदीस ॿुधो। नबी असां फरमायो लौ अन्न अब्दन अब्दल्लाह मिस्ल मा काम नूह फी कौमिही वकान लहू मिस्ल उहदिन ज़हबन फअनफक़हु फी सबीलिल्लाह व मुद्द फी उम्रिही हत्ता यहुज्ज अल्फ आमिन अला क़दमैहि सुम्म फ़ैन अस्सफ़ा वल मरवत क़ुतल मज़लूमन सुम्म लम युवालीक या अली लम यशम्म राइहतल जन्नत व लम यदखुलहा। न तव्हां सुभान अल्लाह छो चवंदव? ज़बान का अल्लाह असां तव्हांखे सुभान अल्लाह जे लाइ थोराई ॾिनी आहे। तोखे ज़बान इन्हीअ जे लाइ ॾिनी अथई त ॾींहं में 10 चुका विढ़ाए सघियल ते पोइ घर मोटी ईंदो घर। मुसलमानीअ वारो हक़ अदा कयो। तो ॾाढी सख़्त पुछा है। बेटा ये जो शेर आहे ॾाढो सुहिणो यादि अची त ॿुधायां वहां छा कयां। लतीफ़ जा शेर नसीहत सां भरियल आहिनि। जेको इन्हनि ते अमल करे त वली बणिजी वञे। चवे थो त सर जूं दुआ कयो में सर जूं दुआ कयो में अॻियां शाल बणा धिकारे न छॾीने जो अध में ऐब खणा किथे रुली न मना महबूब
नालो खसाए ताए itu sih jalebi आप फिर ठीक है ना अरे यार उसे दो दी भी ये तो ही आंगुरी मुझे ही जलेबी जेकने को शख्स तो सांग बस कर ना क्यों आप ने रखी जो वो इतने जलेबी जेकरी नूह अलैहिस्सलाम पर कौम की तबलीग कई हुई हिन जो साफ मतलब का समझो तमाना नबी असांखे अली असांखे के फरमायो त जेकॾहिं को शख्स अल्लाह रब्बुल आलमीन जी साडा 900 साल इबादत करे घणो बाबा ॻाल्हायो त साडा 900 साल हिन हदीस जो रावी अली साईं आहे लेकिन उन्हीअ खां बाद में अली जेकॾहिं इन्हीअ शख्स खे अल्लाह ताला उहद जबल जेॾो सोन ॾिए समूरो ख़ुदा जे रस्ते में ख़ैरात करे छॾे मौला अली असांखे लिखियो लिख 3 नंबर ते जेकॾहिं अल्लाह ताला इन्हीअ शख्स खे एतरी जवान जैसे हयाती जो 1000 मरतबा फेरन सा प्यादल बैतुल्लाह जा हज करते थी चौथे नंबर ते जेकॾहिं इहो शख्स सफ़ा ऐं मरवे जे टकरनि ते ड्रोड़ंदे क़तल थी वञे ॻाल्हायो न छा थी वञे क़तल थी वञे तूं छा थो चवे अली इन्हीअ जे लाइ अर्ज़ की त क़ुर्बान वञा साडा 900 साल इबादत उहद जबल जेॾो सोन ख़ुदा जे रस्ते में ख़ैरात कयल 1000 मरतबा वारीअ में न हवाईअ में न हज कयल सफ़ा मरवे जे टकरनि ते विच ते पुठो पियो आहे पोइ इहो त हशर जे मैदान में बाहलो ॾेई ईंदो पाण फरमायुसि त हाउ हुजण त ईअं खपंदो आहे त हशर जे मैदान में इन्हीअ चौन जो मुंहुं मथे हुजे पर सुमलम युवाली खे जा अलीयो जेकॾहिं इहो शख्स तो अलीअ सां मोहबत नथो रखे असांखे कोन ॻाल्हि कंदा आहियूं असां क़ादरी सिलसिले जो इमाम मौला अली शेर खुदा दर्ज ॿुधंदो जेको न को सुन्नी चवंदो राधा अहमद अली अकबर आयो साईं ताज मोहम्मद तकरीर कयईं हा तकरीर कयईं पर मलेशियत खे पाणी ॾेई वियो त अहिड़े सुन्नीअ खे कन खां वठी जबान अहिड़ी हणांसि बस कननि जा पर्दा टुटी पवनसि न कन हूंदसि न मौला जो शान ॿुधंदो ॿियो रस्तो ई ख़ुशि थींदा कयो बीहणो पवंदो न जेको मौला जे शान ते इते हज़रत अली साईं जो त साईं पहुचे करे मां सां मोहबत नथो रखे त पोइ जे लम यशमर जन्नत वलम यदखुला जन्नत में वञण त कोन थींदुसि
पर जन्नत जी खुशबू भी नसीब न थींदसि। अची जी आज का दिला भैया अची तो के भी आज का दिला बे मैं ॾाढा हिते मज़ाहिया लफ़्ज़ बि इस्तेमाल कंदो आहियां पर हिते अदब जी जाइ आहे। मां पंहिंजे ज़बान खे लगाम ॾेई करे ऐं सिधो रस्तो वठी थो हलां। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे। हदीसूं त मां ॿ पढ़ियूं अनाउंसमेंट करे 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 थकिजी पियो आहे। ॻाल्हि जेका विसरी वञे मूंखे पहुचे मेरा बूटड़ो पाए माहिया करूं तो तैयार जारे बैठ जाए। इन्हनि बिन हदीसुनि जा तर्जुमा ॿुधो। आशिक हुजनि त अहिड़ा हुजनि, शेर ॿुधजनि त अहिड़ा ॿुधजनि, शेर चवनि त अहिड़ा चवनि। अॼुकल्ह किना शेर ॿुधी 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 माण्हुनि जा ज़हन ख़राब थी विया आहिनि। न क़ुरान थो पढ़े न हदीस थी पढ़े। वो संग क़लब जे मथां चढ़ी वियो, कट चढ़ी वई, शैतान हावी थी वियो, क़ालिब थी वियुसि। हाणे तॾहिं हिनखे इहे ॻाल्हियूं नथियूं वणनि। त पोइ भेटाईअ ते तर्जुमो करे छॾियो। चवे तो दा अवगुण अपारन सा जेकस मुंह कया तॾहिं संग छिनी सुञ करे वेड़ी चावया बिहा पोज थिया सुखद मंझा सूर घड़ा। और आया दी मथे ते साओ या मोने सजा बिचई द हाज हाज हारी हुयास मुझो कलर में बिचो वयो में वरुप वयो में निखड़ी हुते घर भिखारियास जन जे कान मुयास से फुले काधी की न थिया। और बोलो तो नहीं है। अरे है निश्चित तो शेर पढ़ा तो फिर ये सब तो चले लगाया जा। इन्हें हदीसुन जो तर्जुमो हुआ जे कमाल अली जे शान में हदीसुन पढ़िया में हिकड़े आशिक आयो मैदान में चई त महशर में हुब्बे अली का टेस्ट होगा, जो पास होगा वो बेस्ट होगा। अली के दर का भिखारी वहाँ चीफ गेस्ट होगा, जो रखता है भूख से अली यजीद के साथ अरेस्ट होगा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशेर में जो आशिक ॾींदे असांखे बि ॿारो जी हा हे मैदान इश्क ऐं मोहब्बत जो चवण लॻो त जो अहल बैत का दुश्मन शदीद होता है, किसी भी दौर में हो यजीद होता है। बेशक जिसके दिल में हुब्बे अली नहीं होती वो मर के सीधा जहन्नम रसीद होता है। जो शेर ॿुधी छॾियो साईं ताज मोहम्मद जे सदके में थो ॿुधायां मां। जसा कराल ॾाढा दिल वॾी दरिया खां अथसि। जॾहिं हाफ़िज़ वञी पियो पोइ नज़र ईंदे इलाज का चया था जिसे अली की विलायत का एतराफ नहीं वो लाख सजदे करे कोई गुनाह माफ नहीं।
सुभान अल्लाह वाह सही वाह 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 कैमरा ओडे से बदन पर हज का एहराम और दिल में बुग़्ज़ अली। बदन पर हज का एहराम और दिल में बुग़्ज़ अली। ये काबे पाक के फेरे हैं तवाफ नहीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात बाबरकत। ये प्यारे महबूब अलैहिस्सलाम की हिक हदीस मुबारक बुधो। रवायत मौला अली मुश्किल कुशा थो करे। अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु अदखलहुल्लाहुल जन्नत व शफ़अहु फी अशरतिन मिन अहल बैती। सुभान अल्लाह कुल्लुहुम कद इस्तौजबन नार। सुभान अल्लाह अज याद कई माजी तमा जानो पड़ी तम हां सही है हारे भेरानी तो को जान सकादिया में। सुभान अल्लाह। सुनन इब्न माजा शरीफ जी रवायत हजरत हैदर करार राविया चवे तो मुझे सुने रसूल फरमायो त जय शख्स कुरान पढ़ियो जय शख्स कुरान पढ़ियो व हफ्ज़हो वरी उन्हीअ खे हिफ्ज़ कयई याद कयई। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त अदखलहुल्लाहुल जन्नह। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदुसि त तूं त जन्नत में वञो। सुभान अल्लाह वाह हाफिज़ सबूरा भागत सुभान अल्लाह फैसलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आ बेशक तो वञ जन्नत में पर व शफ़अहु फी अशरतिन मिन अहल बैतिही कुल्लुहुम क़द इस्तौजबन नार। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन उनखे चवंदो त उनजे खानदान जा उहे 10 माण्हू जन जे मथां जहन्नम वाजिब थी चुको वा। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे लाइ इन्हीअ हाफ़िज़ खे शफ़ाअत करण वारो बणाईंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इस बाजे खानदान में 10 ॼणा जहिड़ा हुजनि जंहिंखे जहन्नम जी सज़ा लॻी वई आहे महाजे खोरठ मां तो उन्हनि खे हथ सां वठी पाण सां गॾु जन्नत ॾे वठी वञे। ॾाढा भला आहियो नेक आहियो पर कुझु न कुझु हेॾे दीन ॾे लाड़ो कयो। सुरान अरे वञी त तपलाणी पर जेकॾहिं अमल करे हा क़ुरान ते जीअं असांजे तरफ़ हाफ़िज़ साईं वॾा इमाम बख़्श रहमतुल्लाह अलैह थी गुज़रिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। संगतियों दोस्तों मुझे मेहरबान मुर्शिद करीम सखी सरदार मशहूर नवाले साईं जो सुभान अल्लाह वो तो सदा पीढ़ियों चलाए हैं पर हाणे ये तो बड़ी भी गुरु कया तो भारत जन्नत में वञ
पर पांच खानदान जा अल्लाह मानो जिनके जन्म सदा लगी चुकी है यारो तो इज़ा नहीं उन्होंने के नठ वञी चुके अरे बोल वरी भी अदीज़ ॿुधो तो त इहा ॻाल्हि जॾहिं ॿुधंदव तॾहिं कुझु न कुझु दिलि जे मथां असर थो थींदो आहे हीअ आहे असांजी दवा दवा कंदव साईं ताज मोहम्मद शाह सुभान अल्लाह तो बहुत रोशनी है वञो ॾेई त पोइ अलाह कंदो त सड़ाई थींदव सैयद त इहे भला न जेके पंहिंजे नाने जा टोपड़ संभाली वेठा आहिनि असां अदब खां कोन वेंदासीं नस्बी लिहाज़ सां सैयद खे पहिरें बि पवंदासीं हथ बि चुमंदासीं असां बुग़्ज़ न रखंदासीं एतिरो चवंदासीं कि भला तूं पंहिंजे नाने जे पैरवीअ ते महिरबानी करे हले हा त ॾाढो भलो थियई आहे ॿाहूं ॿधंदासीं त पटको पेरनि ते रखंदासीं त क़ुर बि खणी वेंदासीं न्याणियूं बि वठी वेंदासीं त तुंहिंजो कमु कहिड़ो आहे भंगनि सां तुंहिंजो कमु कहिड़ो आहे चरसनि सां तुंहिंजो कमु कहिड़ो आहे चूहा सां तुंहिंजो ॾाॾो अली चूहा खेॾियो हसन हुसैन चूहा खेॾिया अल्लाह इन्हनि भंग जी जसबी था हे अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मूंखे भली मोजड़ा हणजे मां तो जानो हथ सिधो कयां असांखे मुर्शिद आल बैत जो अदब अहिड़ो सेखारियो आहे जो ईअं ॿियो को करे ई न सघंदो सुभान अल्लाह भिटाईअ जो शेर अथव उहो बि सैयद अथव बुखारी अथव हो जे ॾोॾापड़ो ॾियणो हुजे त बिलावड़ीअ खे वञी ओॾे ॾींहुं ॿार को शेर थो ॿुधाए आहे भिटाईअ चयो त संग फसी सरही नथी मथां फ्री न पंहिंजो कन अल्लाह अल्लाह लखे लोधाए कढियूं पानियूं ॿारो चल रोवदियूं रत वतन जेके धर्म थे हुयूं तातुलियूं अल्लाह अल्लाह हे तोड़ो न कर बात खोल सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह तोड़ा तो ॾेखारे समझाणीअ भरियो शेर सुभान अल्लाह कहिड़ी त मस्जिद ठही पई आहे हिते पेशवा में तूं थी भली तोखे ॾाढ़ी न हुजे वाइदो आहे क़ुर ते तुंहिंजे कॾहिं नमाज़ पढ़ंदासीं सुभान अल्लाह अॻे ग़लति सलत ॻाल्हियूं करे पंहिंजे नाने जी उमत खे आड़ा हमें न विझो मदर क़यामत जे ॾियारे पंहिंजो नानो साईं बाबो साईं ॾोरापो ॾिएव असांजो कमु आहे ॿुधाइण हथ जोड़े शाबाश हाणे नबी असांखे फरमायो त हल तदरून मन अजवत जूतन असाबन सगरन के फरमायो त असाब है मुझे चेहरे जे दीदार करण वारो छा छा तव्हां ॼाणो था त वॾो सखी केरु आहे हाणे जेके मोहम्मद जा पढ़ायल हूंदा सुभान अल्लाह जन जे अखियुनि जे जलवन में रसूलुल्लाह जो जलवा हूंदा हाय हाय सुभान अल्लाह छा उन्हनि खे ख़बर न हूंदी त वॾो सखी केरु आहे ख़बर अथनि पर अदब ॾिस हथा त बजा ॿधी करे अर्ज़ु करण लॻा कालू सभु सां बि चवण लॻा अल्लाह व रसूलुहु अअलम साईं अल्लाह ऐं उन्हीअ जो रसूल ई बहितर थो ॼाणे सुभान अल्लाह नबीअ फरमायो अल्लाह तआला अजवत जूतन वॾे में वॾो सखी मुंहिंजो अल्लाह सुम्मा अन अजवत बनी आदम होए तमाम बनी आदम का ज्यादा सखी आया वो अजवतहुम मिन बअदी रजुलन ऐ मुखा बाद में ज्यादा सखी वो शख्स
अल्म इल्मन फनशरहु इल्म पढ़ो आयो सुभान अल्लाह तो लिखा है रख लग अमीर बशे यो शायद पढ़ी पर पढ़ी पपुड़ की दुकान न कड़ी बैठो हाफिज हो तो भाई हाफिज पढ़ाई आलिम हो तो भाई तरह से आलिम पढ़ाई सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मदीने जो घोट तो फरमाए याती यौमल क़ियामत अमीरन वहदहु औ काना उम्मतन वाहिदा हाय हाय सुभान अल्लाह जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त अकेलो जेकॾहिं ईंदो हशर जे मैदान में तॾहिं बि अमीरनि वांगुरु ईंदो हलो ॾे वाह वाह सुभान अल्लाह हिते त तो रुगो मुल्ला पे चयोसि माण्हू मरे त पोइ वठी अचे चऊंसि बेचार जनाज़ो पढ़ाए निकाह पढ़े ख़त्मे दुरूद जे लाइ मुल्ला आहे अल्लाह मौलवी तो अचे रस्ते सां बंद है ये पेजारे में चढ़ियो तो अचे सुञातई सुविधा असांजे ॻोठ जो पेश इमाम आहे असांजे बचड़नि खे पढ़ाईंदो आहे पर उतां अञा बि लक ॾिनई गाॾीअ खे भली मिटी उथे त मुले ते पवे तौबा तौबा वरी बि नौकर चयुसि त उस्ताद अथव बचड़नि जो भला बिहार त खयूं त हलऊंसि जॾहिं छॾे पेर थो त लऊंदसि कोन मजाए पाईंदा न मेरा करे छॾी पता सीटुनि ते रखे सीटूं ख़राब थी पवनि पर जे इन क़ुरान जे मुजावर खे आलिम दीन खे खणे हा त गाॾी सोन थी पवई आहे सुभान अल्लाह वाह बेशक जंहिंखे वणई तंहिंखे खणो न चवंदासीं बसि पर जेकॾहिं कंहिं उम्मत सां कढियो ईंदो नबी साईं जा फरमान पिया तॾहिं बि अमीर ॾे नवाबनि वांगुरु ईंदो सुभान अल्लाह साड़ो थो थिए बेशक साड़ो थो थिए पोइ सुभाणे अलाह छो नथो चवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह टी हदीस ॿुधो नबी साईं फरमायो त मन इख़बरत क़दमाहु फी तलबिल इल्म हरम अल्लाहु जसदहु अला अन्नार वस्तगफर लहु मलकाहु व इम्मा फी तलबिल इल्म मात शहीदा व कान क़ब्रुहु रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह व युवस्सअ लहु फी क़ब्रिही रद्द बसरिही व युनव्वर अला जीरानिही अर्बईन क़ब्रन अन यमीनिही व अर्बईन क़ब्रन अन यसारिही व अर्बईन मिन खलफिही व अर्बईन मिन अमामिही सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी अल्लाह फरमायो त कंहिं शख़्स इरादो कयो घरों निकितो त मां वञा ख़ैर पढ़ंदा शाह में सैयद ताज मोहम्मद शाह जे मदरसे में वञी दीन जो इल्म पिराया कुरान पढ़ा याद कया दर्स निज़ामी पढ़ा आलिम दीन पढ़ जा आओ जणी मन जो तो इरादो करे रुगो निकितो महबूब ने बिशारत ॾिनसि त तुंहिंजे जिस्म जे मथां जहन्नम हराम थी वियो वाह सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह सदको या रसूल अल्लाह सुभान अल्लाह इहो थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जी बरकत तो बच्चा पाजा भली लंडन अमेरिका पढ़ण जे लाइ मोकिल पर अहिड़ी बिशारत न मिलंदई जहिड़ी मदीने वारो एॾनि ख़ुश नसीबनि खे थो ॾिए सुभान अल्लाह ॿिए नंबर ते वस्तगफर लहु मलकाहु ओ जेके हिते मलाइक वेठा अथसि लिखण वारा किरामन कातिबीन उहे हुन जे मग़फ़िरत जे लाइ दुआऊं था घुरनि वो भी खराब लगे पर उते मदरसे में इल्म पढ़ंदे पढ़ंदे अड़े छोरा हाल भयो बस करे भी न ॾिस इहे न कर
Saya kau puji ni, ayah apa sedang kita? जेकरे वो मदरसे में पढ़ंदे पढ़ंदे फौत थी वियो, बुखार थियो, मलेरिया थी, मदरसे में वेचारो पियो हो, उस्ताद मिस्कीनी हालत पे दवा कराई, पर ॾींहं पूरा थी वैसे फौत थी वियो। नबी असां ये फरमायो त यो हाणे शहीद आ। सुभान अल्लाह। यो शहीद आ जेके अल्लाह अल्लाह जो रसूल चवे उन्हीं के शहीद बनीदा से निशान शाबाश शहीद आ कढंदी ना वो जेड़ी वाला बनी के कब्र में बनी दफन कदा त कब्र जन्नत जे बागन मां हिकड़ो बाग पणजी पवंद से जन्नत जे बागन मां बाग पणजी ويوسع له في قبره مد بصره वाह सुभान अल्लाह। जाते वनी निगाह खुंजत से एतरी कब्र खुशावी सुभान अल्लाह। वयुनव्वर अला जीरानी कब्रिस्तान में जय जगह दे दफन कयूं से उन्हीं जे आस पास पाड़े वाला أربعين قبرا عن يمينه وأربعين قبرا عن يساره وأربعين قبرا من خلفه وأربعين من أمامه جالي قبر سجينا جالي قبر خبينا جالي قبر بوئے طرف نو جالي قبر ہنو طرف مارو روشن پڑھائے تو چلے सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अच्छा ना था कि मेरा में दूसरी दो सुभान अल्लाह। अभी गुजार कर केरी बरकत है ये शरफ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जो इल्म आ इल्म दुनिया में केतिरा ई आहिनि पर पाले नंबर ते इल्म सोने रसूलुल्लाह जो आ शरीयत जो अल्लाह जे दीन जो इस्लाम जो कुरान जो हदीस जो फिक़ह जो सुभान अल्लाह। मसाला भी याद कयो मुर्शिद वटि वञो त उते रुगो भत जो पाटलो न खा उतो बि तुंहिंजूं ॻाल्हियूं सिखो वरी अचे घर बचड़नि खे ॿुधाए ओड़े पाड़े खे संगत साथीअ ॿुधाए सही है। सुभान अल्लाह। असांजा मुर्शिद करीम मुशरन वारा साईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जहिड़ी महिल दर्स पढ़ाईंदा हुआ काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं हलनि पोइ सबक़ में त खणी 30 40 25 शागिर्द हूंदा हुआ पर फ़क़ीर ॿुधण वारा जोदारी हल्को करे वेहण वारा तमामु घणा हूंदा हुआ त हाणे आलिम थी त न सघियासीं पर महबूब मुर्शिद करीम जो सबक़ वेही था पढ़ाइनि असां बि त ॿुधूं वेही पोइ हुननि ॿुधी अहिड़ा त मसाला यादि करे छॾिया जो अॼु बि मां तो कयो फ़क़ीर ॾेखारिया त मां मुझंदुसि मसाले ॿुधाइण में मूं फ़क़ीर न हुयमि अरे फ़क़ीर ने त ख़बर इहो तो काथो मुंहिंजो आलिम तो कोन्हे जे मां क़ुरान जो कुझु मसाले बादशाह न कुझु पढ़ाइण बाबे न इहो मसालो मां उते ॿुधो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पीरन जो फैज़ तो भलो आहे अल्लाह ख़ुशि रखे बेनमाज़ खे नमाज़ी त बणायो अथनि शैतान जे चंबे खां कढी करे रहमान जे तरफ़ हिननि खे वधायो अथनि पर इन्हनि जो हशर दरगाह ते हली ॾिसो उते पात्र भत जी काई असां आवाज़ पिया कढायूं त खो खो करे जो बर्राट पियो आहे
जेड़ी जो बस घर में लगे पहचान ले तो करनी नहीं या बच्ची है जो मिलियो नहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह इतने तो जाग पो टेकणो पए थी टाइम पूरो सॼी रात सुबह कबो शाबाश हाणे हेत हुयो हाफ़िज़न सगोरन जे शान में भले हदीसूं हिकड़ी रुगो हदीस भला ॿुधी छॾियो आलमन सगोरन जे बारे में त नबी असां इहो फरमायो त यक़ूल युजाओ बिल आलिम वल आबिद वयुक़ाल लिल आबिद उदखुलिल जन्नह वयुक़ाल लिल आलिम गिफ हत्ता तशफअ लिन्नास बिमा अहसनत ऐदियहुम सुभान अल्लाह नारे रिसालत नारे रिसालत सुभान अल्लाह नबी असां इहो फरमायो जॾहिं क़यामत जो ॾाढो थींदो त आलिम खे आबिद खे ॿिन्ही खे आदो वेंदो अल्लाह जे हुज़ूर में जेॾी महिल जो पहुचंदा त रब्बुल आलमीन ऐलान फरमाईंदो त इन आबिद खे चओ त हलियो वञी जन्नत ॾे इन मौलवी आलिम खे चओ त पीर अल्लाह सुभान अल्लाह बड़ी को रखा है पीर पर इंसानी फितरत आ जरूर दिल में ख्याल रखो सैयदाज मोहम्मद शाह साहब आलिम हिन जो जवाब ॾाढो फ़कीर नमाज 5 वक्त रोज़ो नमाज ॿियो टियों सुन्नत रसूल आशिक रसूल दुआ कजो त रब्बुल आलमीन पुटनि खे बि पाण जहिड़ो करे दिल सां इहा हथ खणिजो दुआ घुरो सिफारिश सैयद अल्लाह जे हुज़ूर में अल्लाह करे मन को लगी पवे शाबाश ये मिसाल करे समझो सारे अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया कि ये लाने वधी लगे जा तू तालियो वधी जन्नत दे सुभान अल्लाह हां बेटा को वजीर आला है वो स्पीकर है जा जो ये बाके नहीं अल्लाह अल्लाह मैं वो जो सुना देना सुभान अल्लाह शाबाश मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो दिल सां वेही तव्हां मुंहिंजी तकरीर ॿुधी आहे सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे उजूरा ॾींदो आमीन साईं चवंदो त यरमा सैयद आलिम दीन हे त मुंहिंजो जमायती हो ये अल्लाह साईं जो फ़ैसिलो आहे न कि जे तो इन खे त जन्नत ॾे मोकिले छॾियो आलिम खे चयो त इन खे चयो त पीर जी साईं बिस्मिल्लाह जेको मालिक जो फ़ैसिलो त हाणे अल्लाह त दिलि जा राज़ ॼाणे थो न आलिम ये दिल में खुद खुदा कढी छॾे तोखे इन्हीअ जे करे बीहारियो आहे त हिन ॾिस हश्र जे मैदान में जेके तुंहिंजा संगती सोहबती मोहब्बती मदरसे में ॾियण वठण वारा तालिबनि जी ख़बरगीरी लहण वारा मस्जिद में मदरसे में जमने जे ॾियण वारा तालिबनि जे लाइ कणिक जी ॿोरी ॾियण वारा सारिन जो मण ॿार नथा ॾेई अचे मदरसे में तालिबनि जे लाइ ॾेई वियो तूं अॼु जेके तुंहिंजा पीउ प्यारा जमायती हथ रखंदो वञे थो मां छॾींदो वञा सुभान अल्लाह नारे तकबीर
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये तो नबी जा उम्मत में हाफिज़ आलिम दीन जेके शफाअत अदा कनि। असांखे रुगो अफ़सोस उन्हनि मुल्लनि जी हालत आहे जेके रसूलुल्लाह जे शफाअत जो इनकार कयूं वेठा आहिनि। बाबा अल्लाह जी मर्ज़ी आहे कि सुनिए से अलाए लगे से ये लफ्ज़ करे आशिक जानो न चए जाए तो मतलब ये कोलिय सां काकड़ो न करे विझनी। सुभान अल्लाह। आशिक कुरान जी आयतूं पढ़ी तो माण्हुनि खे ॿुधाए त कोई कंहिंजी सिफारिश न करे सघंदो, कोई कंहिंजी शफ़ाअत करे न सघंदो। ये काफ़िरनि जे लाइ ख़ुदा फरमायूं हिन मोमिननि जे लाइ लाइ दे। सुभान अल्लाह। लफ़्ज़ी तर्जुमो कुरान जो माण्हुनि खे ॾेखारियो त रसूलुल्लाह जो इश्क़ ई मोहबत कॾहिं माण्हुनि मां मां ख़ुदा जो कसम खणी थो तव्हांखे ॿुधायां त हिकिड़े ॼाणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात हिन तवजो कजे ख़ुदा जो वास्तो थी। मदीने जा साईं हिकिड़े दफ़े औरतुनि में वाज़ पे फरमायो कंहिं में औरतुनि में पाण फरमायूं त अल्लाह जूं मानणियूं मां मोहम्मद करीम जूं उम्मतियाणियूं कलमे क़ुरान जे पढ़ण वारियूं मां ॾिसंदो आहियां त थोरी घणी तकलीफ़ में, थोरी घणी मुसीबत में, थोरी घणी मुश्किल में तव्हां रामाड कंदियूं आहियो, रामफूटा पाईंदियूं आहियो, मथे खे धक हणंदियूं आहियो, सथरनि ते भाव वेला कंदियूं आहियो। कॾहिं कॾहिं तव्हां जे ज़बान खां कुफ्रिया कलमा निकिरी वेंदा आहिनि। मां मोहम्मद अरबी बि हुजां तव्हांखे इहा तालीम न मिले। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी मवानियत आहे। पर हाणे ॻाल्हि ॿुधो, अॼु मां तव्हांखे बिशारत थो ॾियां त जंहिं औरत जा ॿ नंढड़ा सॻीराइब में ॿचिड़ा फाउत थी वञनि, उन्हीअ जो अबो वई मां जेकॾहिं उन्हीअ ते सब्र था कनि त क़यामत में उहे ॿई ॿचिड़ा पियो पर खे जन्नत ॾे वठी वेंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे सुन्नत, उलमाए अहले सुन्नत। नंढपण में सगीराइब में जंहिंजा ॿ ॿचिड़ा फाउत थी वञनि, सम्झा थो त ॾुखियो वक़्तु आहे, पर न जेकॾहिं तव्हां अल्लाह जे कईअ ते राणे जे रज़ा ते राज़ी रहंदो, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ंदो, रब मुंहिंजा ॾिना बि तोहा जे वापसि पाण ॾे घुराईअ त जी बिस्मिल्लाह खज़ाना भया पिया थी वरी जे असांजा बीघा लोड राईंदे त तोखां केरु आहे पुछण वारो। मदीने जा साईं था फरमाइनि पिया त उहे ॿई ॿचिड़ा पियो मूंखे जन्नत ॾे वठी वेंदा, शफ़ाअत कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त हिकिड़े औरत उथी बीठी अर्ज़ु कयईं त फिदाका बी व उम्मी या रसूल अल्लाह, मुंहिंजो अबो मां क़दमनि तां क़ुर्बान थियल हुआ। अर्ज़ु मुंहिंजो चओ, चई त इहा ख़ुशख़बरी त ॿिनि ॿचिड़नि वारनि खे ॾिनव जंहिंजा ॿ ॿचिड़ा सगीराइब में मरी वञनि, अबो मां सब्र करे जन्नत ॾे उहे ॿचिड़ा वठी वञनि। भला जेकॾहिं रब्बुल आलमीन कंहिंखे हिकिड़ो ॿचिड़ो ॾे, उन्हीअ जे फाउतगीअ ते अबो मां सब्र कनि त पोइ पाण फरमाए थो उन्हनि खे हिकिड़ो बचो बि जन्नत ॾे वठी वेंदो। या सुभान अल्लाह करे जहिड़ी ॻाल्हि आहे या न? अञा उहा औरत वेठी त टी औरत उथी बीठी
साइमो जो भी अर्जा माई चाओ जैसे बचड़न वारी ते जका सफर करे अबो मां जन्नती बण जने जे जो हिकड़ो बचड़ो फौत थी वने अबो मां सफर करे ते जन्नती बण जने भला सगी जिंदगी में के बिना रब आलमीन के बचड़ो दे ही ना अल्लाह अल्लाह उन्हीं जलाता जो छा फरमान मुबारक मौज में जब आ गया तो कतरे से दरिया कर दिया बढ़ गई जिस पर नजर तो बंदे से मौला कर दिया और फरमाया तो जो कोई न हो तो क्या मतलब जो मां मोहम्मद जो बैठो आया सुभान अल्लाह नारे रिसालत अदा ओ साईं पर सामो परे दे सुभान अल्लाह अन्या दिल थी जबे ते हदीस पढ़ा अभी देखड़े तो जो फकीर नबी असा ये फरमायो तो मन वीडियो खराब कर दो इतने आया आलिमन बिकुल शारतन हसना हसन हुसैन जे नाले फरमायो तो जेको आलिम दीन के मथे ते तो चुम जे मथे ते सुभान अल्लाह वाह सुभान अल्लाह वाह सदा सदको सुभान आप थोड़ो गलायो ना सुभान अल्लाह रात सुभान अल्लाह ये को मथे ते आलिम दीन के चुम्मा था जाए तो हर एक बार जे एवज एक नेकी मिलंदस हाय हाय सुभान अल्लाह वाह सदा सुभान अल्लाह मना जेतरा आलिम दीन जे मथे ते वार ओतरी नेकियूं को चुम्म ॾियण साथियों मिलण सुभान अल्लाह पर शर्त त वो हुजे आशिक़े रसूल सुभान अल्लाह बेशक आशिक़े रसूल सीमा हम तहलीक न हुजे हाय अल्लाह 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 नबी जो फैसलो वाकणीअ जो मिशकात में खोले दे करे मां तो कजे मथो अटैक थोड़ी थो गया नबी असा ये फरमायो त इनन जी निशानी हुंदो मथो कूड़ाइण सीमा हम तहलीक सही सही है सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह वाह सदको या रसूल अल्लाह वाह वाह यो न हुजे आशिक़े रसूल हुजे बेशक वो मथे के चुम जोस जेतरा बार आलिम जे मथे ते हुंदा एतिरियूं नेकियूं नाम अमाल में तवजो लिख दी वयो सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह पढ़ इल्म हजार किताबा आलिम होवे सारे हो पर एक हरफ इश्क दा न पढ़ जानन भुले फिरन बेचारे हो लख निगाह जे आलिम वेखे ओ दूसरी कंपनियां वाला सही लख निगाह जे आलिम वेखे किसे न कंधे चाढ़े हो पर एक निगाह जे आशिक वेखे वाह वाह सुभान अल्लाह है सुभान अल्लाह एक निगाह जे आरफ वेखे लख हजारा तारे हो जिना इश्क खरीद लगी ता हजरत बाहू ए दो जहाने मारे हो हाँ बेशक सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह अल्लाह के सवाल आए जो दिल जतवा पांच बचन के आलिम दीन बनायो हाफिज कुरान बनायो मदरसन में बचन के छड़ियो अरे बड़ा ई लालच जे करे असली न हो जाई मगर को पाजी लालच हो जाई ऐसा लगी लालच हो जाई त मरी वजो मन कोनो पंज कुल पड़ी यासीन तबार कुरान जो खत्म न पड़ी असा के खत्म हो जे कने ने तने करोड़ जो फायदो हाय सुभान अल्लाह दिन मुलन यासीन दिन लग जाए जे कने को हुंदा तो कुछ न कुछ पढ़े मारे के पढ़ी खत्म हो नी दई न त जे के मुले के चाहिए ना त मुझे बाबे जे वजी कब्र ते खत्म हो पड़िया मां ईद ते तुझी ला ड्रेस भी आनी तुसे
ॿियूं सुखड़ियूं फाखड़ियूं बि जो त हे ऑफिसर माण्हू आहे मुक़ाम में वञण खां बि लवाईंदो टोपी मथे ते न पटको न पग न रुमाल न हे हूंदा अथनि हेड़ा नंढड़ा सही था चई बिल्कुल सही है बिल्कुल सही है वॾेरा ॻाल्हायो छो नथा उते कहिड़ी तुंहिंजे पीउ जे कबर जे मथां खां बेठंगा हो वेही कोन सघे हलाम तो टे कुल पढ़ी बस क़ुरान जो ख़त्म अचे त ॿियो छा जॾहिं बच्चन खे पढ़ाए ऐं अल्हम्दुलिल्लाह साईं सचे जज़्बे इश्क़ ऐं मोहब्बत सां हाणे बि मूंखे ॻाल्हि कयो त असांजे मदरसे में 80-90 शागिर्द ज़ेरे तालीम ऐं ओड़े पाड़े सुभान अल्लाह बीमार दिल जो मरीज़ शुगर जो मरीज़ पोइ बि रूहानियत अथस जो सभिनी उस्ताद जे मथां निगाह करम पाण फरमाए रहिया आहिनि अल्लाह ताला खां दुआ आहे रब्बुल आलमीन खे पंहिंजे महबूब जो चर्चो हलाइणो आहे त पोइ घटाए कोई कोन सघंदो बस हाणे आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो पोइ इन आयत मुबारक जे मुतालिक़ ॿ चारि ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाया पोइ ख़ैर जी दुआ घुरंदासीं ठीक कलाक थी वियो ठीक कलाक थी वियो बाक़ी 15 मिंट जा मानी किथे करे अचे न भाई किथे कई याद में एडा विच ते परिया कारूं बिछूं गाड़ियूं बिछूं हल सही है सही सुभान अल्लाह सामो जो तो पी रही थोड़ा साइड से पी सामो पी न रहा बड़ी पानी पानी तो जो ॻाल्हाए आवाज़ वेची थो वञे न या असांजो बि ॻाल्हाइण में ॾाढो सुठी वेंदो आहे सच करे पुछो मां जो पंहिंजो दोस्त आहे हिन जो नक जो कन जो गले जो दोस्त आहे ॿिए टे ॾींहं हुनखे तबियत ॾेखारींदो आहियां परे को ॾिसी चवंदो आहे त 3-4 माइल असांजा अॻियां थी न वञो हा जे तुंहिंजो गलो ई ॿुधाए थो रगियूं थुलियूं थी वियूं थी नूर मिट जो कसम आहे बस दवा करे थो पियो वरी दुआ बि आहे पोइ मिड़े कम खे पिया था हलायूं सुभान अल्लाह 65 साल उमिरि आहे दिल जो मरीज़ शुगर जो मरीज़ वॾो ख़तरो था कयो हलो 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 अञा कलाक मां 2 दफ़ा बीमार थी अस्पताल में पहुतो भया केर मां को पुछण आयो त हा मूं पहुचे त ॾेखारे त मूं सुभान अल्लाह सलात जो शुक्र सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात बाबरकात फरमायो वल कुल्लिम बिजहतुन हुवा मुवल्लिहा सुभान अल्लाह ॿियों बारो कुरान पाक जो आहे सूरह बकरा में अल्लाह ताला तो फरमाए त हर हिक लाइ मोह करण जो हिकु तरफ़ आहे जेको ओॾांहुं मोह कंदो आहे सुभान अल्लाह हे आयत मुबारक जो तर्जुमो आहे साईं मोहम्मद यूसुफ लगारी बैठो आहे जे जात दे बस मां 15 मिंट तकी रखिया त मूं कचहरी कंदासीं घणी खनि वरी मिलण थे हलाए न थे यार हाणे मुंहिंजे पर ते वेठा आहियूं अल्लाह हयाती ॾींदई सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त हर हिक लाइ मोह करण जो हिकु तरफ़ आहे जेको ओॾांहुं मोहर कंदो आहे सुभान अल्लाह
हाणे इहो हुयो आयत मुबारक जो तर्जुमो एतिरो त पतो खाधो थी अञा बि पतो न कोन गाड़ी तो दोनों रे बानेड़ जे बोकरे छनी बाई साइड ते को खाईदा से अगर मैं प्यारी थो खणी सिकिंदे जना और तेंदो सैयद जे आस्थाने ते आया हो अल्लाह बिला बारक कोई स्टेज पे नजर आ जा होए हाय इन आयत मुबारक जे ठा तफसीर रूह मानी लिखो अल्लामा महमूद आलूसी बगदादी लिखो छा लिखो लिखे तो क़िबलतुल मुक़र्रबीन अल अर्श व क़िबलतुर रूहानिय्यीन अल कुर्सी व क़िबलतुल करूबिय्यीन बैतुल मअमूर व क़िबलतुल अंबिया मिन क़ब्लकल बैतुल मुक़द्दस व क़िबलतक काबतुल्लाह अम्मा हाज़ा क़िबलतु जसदिक व अम्मा क़िबलतु रूहिक व अना व क़िबलती अंत। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हर एक मदरसे में रूल वाली पियो दावत नाए त ताज मोहम्मद जे नादरी में जे ॾिसो तो जे नादरी ते पियो सब ने बपड़ की छापो खणंदा से हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर जमात अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत। बस नाज़िल कर रखी थी लाउट के भी कोई साफ करे चले तो मैं केरा भाई दे हेलो तो हले से हमारे तक किरमल नहीं तो लाउड स्पीकर लंदे ना अच्छा ओए छोरा अरे दिन सामो है ला दो छोरा मसाला शिकल कर सैयद अहमद शाह बादशाह जा थोड़ा जाए पैसे खड़े थे इसके रहे थे एहसान मुदाई हो किसे जा सोने सैयद शुक्र शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जी निशानिया मेरे ऑटो पे दियो लेकिन हटा साईं मोहम्मद शाह मिठड़ो तो सऊदी अरबिया में शहीद थी हो अजे दी सामो भी यार अल्लाह रब्बुल आलमीन खेस बड़ी जमान दे देश जो ये बड़ा खंजालो अरे तो कौन ही दे बड़ा परे दी अल्लाह रब्बुल आलमीन सैयद जी हावेली पाक जो खैर फरमाए आमीन। असा सदन जा दुआ गायो अबा ये केरा छो बिठो आए दे पानी न प्यार के मां भाई जो कया पो याद 15 मिनट में मरी को न पवंदा सजो असली हेदे हित उन पुछायो हाय सुभान अल्लाह इश्क जी हाय हाणे में चायो मां को हाणे को यसीदी लाया जो दवा जो पानी तो बंद कया या ता इमाम सगुर आयो अल्लाह सुभान अल्लाह। हेदे तवज्जो करे हो मां जापो त इस्तेमाल के केड़े महबूब जो तो बुधाया हाय हाय सुभान अल्लाह। बस हाणे तफसीर रूल मानी बारे लिखो त मुकर्रबीन जो क़िबलो अर्श आहे वो मुकर्रब मलाइका जेके आहे 4 मुकर्रबीन जो क़िबलो अर्श आहे ऐं रूहानियीन जो क़िबलो कुर्सी आहे इहो भी मलाइका जो क़िस्म आहे ऐं करूबियीन जो क़िबलो बैतुल मअमूर आहे ऐं अल्लाह का अॻु नबियनि सॻोरनि जो क़िबलो बैतुल मुक़द्दस आहे अल्लाह जो क़िबलो
तवाजे जिस्म पाक जो किबलो आहे अवाजे रूह जो किबलो मां आया हाय हाय सुभान अल्लाह बेशक महबूबा आवाजो किबलो बैतुल्लाह है अम्मा हाजा किबलत जसदिका वाह वाह सुभान अल्लाह बहरहाल यो तवाजे जिस्म जो किबला है व अम्मा किबलत रूहिका तवाजे रूह जो किबलो माया फअन व किबलती अंत ऐ मुर्जो किबलो तू आहे हाय हाय सुभान अल्लाह बेशक यो बाहर इश्क सामो वाह सही मालूम मानिए जो हवालो ॾिनो आहे वञी उन्हीअ सां ॻाल्हायो मुफ़स्सिर क़ुरान खे इन्हनि मुफ़स्सिरनि सम्झो जॾहिं हेॾा ॾहनि जुज़नि में क़ुरान जा तफ़सीर लिखिया सुभान अल्लाह वाह सुभान अल्लाह वो इते एतिराज़ उठियो त छा क़िबलो त उन्हीअ जो हूंदो आहे जेको नमाज़ पढ़े सजदो करे रुकू करे क़ियाम करे वो क़िबले ॾे मुंहुं कॾहिं कंदो छा अल्लाह नमाज़ पढ़ंदो आहे छा सजदा कंदो आहे छा ख़ुदा रुकू कंदो आहे छा न न न न केरु थो चवे अल्लाह हिननि ॻाल्हियुनि खां पाक आहे पर पाण ई क़ुरान में रब जवाब ॾेई छॾियो त फइन्नक बिअयुनिना बेशक तूं मुंहिंजी प्यार वारी निगाहुनि में आहे हाय हाय सुभान अल्लाह मां नमाज़ न पढ़ंदो आहियां सजदा न कंदो आहियां मां बेपरवाह बेनियाज़ वहदहू ला शरीक नमाज़ लिखो पाक सजदन को पाक पर इन्नक बिअयुनिना बेशक तूं मुंहिंजी मोहब्बत वारी निगाहुनि में आहे सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह गर्द न लोटे बात खोले सुभान अल्लाह जब हाथ मिस्री बात में जाए हो ये अल्लाह खुश रखंदो हाणे कसम तव खुदा जे ज़ात जो त अल्लाह रब्बुल आलमीन जे महबूब जो शान केतिरो फुलंदा वो अल्लाह ही तो जाने त असां मुननि खे कहिड़ी ख़बर मबाननि खे कहिड़ी ख़बर पिननि मुननि खे कहिड़ी ख़बर मां खुदा जो कसम थो चवां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में जेके भी मुहद्दिस थी गुज़रिया मुफस्सिर थी गुज़रिया फकीह थी गुज़रिया अदीब नश्वर फसाहत ई फलाकत में पंजा मक्तूब पाण कलम फटी कयूं मथे खे हथ ॾेई वेही रहिया महबूब जे हक़ीक़त ताईं पहुची न सघिया बेशक सुभान अल्लाह बस आला हजरत जो हिकिड़ो शाइर चयो मगज़ फाड़े में ॾेई दुश्मननि जा चवे थो त मुमकिन में ये कुदरत कहा और वाजिबुल अब्दियत कहा मुमकिन में ये कुदरत कहा महबूब जेकॾहिं तूं असां जहिड़ो हुजे हा त पोइ इहा ताक़त इहा कुदरत इहो पावर तव्हां में काॾों आयो जो आङुर खणे पियो त चट चीरे पियो विझे आङुर खणे पियो त वॼल सिज पियो मोटाए हाय हाय सुभान अल्लाह रस्तो वठी पियो हले त वण झुकी तोखे सजदा पिया कनि जबल तुंहिंजे मथां कबूतो सलाम पिया पढ़नि बेशक सुभान अल्लाह खचीअ जे सुकल थोड़ खे छॾे मिंबर ते चढ़े त तुंहिंजे फिराक जुदाईअ में रड़ियूं पियो करे इएं पियो रोए जीअं नंढड़ो बच्चो अंबड़ जे फफन तो विछड़ी वञे तोॾो टाचीअ खां विछड़ी वञी खड़काट करे हाय हाय सुभान अल्लाह
असा जड़ो ना है मुमकिन है ये कुदरत कहा ना तू असा जड़ो ना है तो खुदा जवाए खुदा जवाना तो की कम एड़ा तो करे फिर खुदा तो जवाए तो वाजिब में अबदियत कहा वाह वाह सुभान अल्लाह कदे थोड़े साथ नमाज पिछो तो पढ़ी तेरे मुबारक सुनी था वजन कदे थोड़े साथ हलीमा जो तो खिलू पे तो जारी कदे पत्थर में तो दिसाए कदे उहद में तो दिसाए कदे हुनैन में तो दिसाए सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह अल्लाह नमाज तो पढ़े दुआ अल्लाह हलीमा जी को तेरे तरह जारी दुआ सुभान अल्लाह अल्लाह जाने सुभान अल्लाह अल्लाह हजरत अल्लाह रहमत कदी मज़ारत है आमीन जब तो मुमकिन में ये कुदरत कहा और वाजिब में अबदियत कहा वाजिब भी न तो चई सकाए मानो भी न तो चई सकाए किए तो के पाण जेड़ो जवाब पाण जेड़ो अल्लाह के जवाब इसको इजाजत न तो जे मुमकिन में ये कुदरत कहा और वाजिब में अबदियत कहा वो तो जवेद हैरान हूं मैं ऐ शाह ये भी नहीं वो भी हाय हाय सुभान अल्लाह वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह आला हजरत जेड़ो आशिक़ रसूल जो रूह जेड़ी वल परवाज पियो करे से तो शाम जे मुल्क जो खुदा जो फली जिसे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्र अनवर का बाहर निकली आया है हाय हाय सुभान अल्लाह तो अर्ज के कुर्बान वजह क्या मदद थी ऐसा जो तमाम कब्र अनवर का बाहर निकायो बार फरमाए तो क्या मत ना है आला हजरत अहमद रजा बरेलवी जो रूह तो परवाज करे उन्हीं के इस्तकबाल में हाय हाय सुभान अल्लाह नारे रिसालत हाय हाय सुभान अल्लाह आशिक़ रसूल ऐ महबूब जो शान ही हदीस कुदसी मुतदौता नंडा भी फटंदबा ऐ तवाजा सीना मोहब्बत इश्क रसूल सा भरपूर थी देना भली बुधल भी का जी हुजे अल्लाह रब्बुल आलमीन का पाजे महबूब के फरमाए तो ऐ मुजा महबूबा हदीस कुदसी कलाम रब जो रावी खुद मदीने वारो पार सीधे तो सुभान अल्लाह जाओ ना थका आयो पर को खाम का ना सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह थकी पियाओ अरे बस सैकड़ों मारू जवन दादत पर भली बात करे 98 सैकड़ों हाने जवन दादत कुरान करे बस करे दाने अल्लाह अरे बात खड़ा बुला से सजी जिंदगी बात मुतातब 50 साल खो वठी करे रग में बाज पहल तब मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जो मुफस्सिर कुरान मोहम्मद इदरीस दारी जो कूका हाय हाय वाह वाह आई बुलबुल सिंध दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जी जेडी कच बोल हाय हाय सुभान अल्लाह चाहे बादल ककर न पुजन से हाय सुभान अल्लाह वो बुलबुल सिंध हो रावी मदीने वालों पार है लेकिन जो तो थोड़ा सा तो करे पाड़ा यार इस तरह या मेहरबानी कर तो मदीने जैसा ये फरमायो तो मुझे रब के फरमायो तो महबूबा कुल्लुहुम यतलबून रदाई व अना अतलब रदाक या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरे इन्हनि में सॼी जमात खे इहा ख़बर कान्हे का त नबी असांजे जो इस्म मुबारक अचे मजलिस में त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त घटि में घटि चओ पढ़णी त सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह आया हिकु जॾहिं
जब इसम मुबारक अचे भरतो वजे तवा के सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणवा या कह कागज के मथो जेकरे तवा लिखदा था जो जेकरे हुजूर जो इसम गिरामी अचे वजे तो उते भी तवा के सलात व सलाम पढ़लिया टे नंबर में अशफा तारीफ हुकूक मुस्तफा में अल्लाह मुकाजी अयाज मालिक लिखा है तो जदे अजान जाओ ताद में सलात व सलाम कले के या रसूल अल्लाह के अजान बाद भेजो सुभान अल्लाह यो मसलो भी खुलियो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत अब्दुल हैराना चार रब्बुल आलमीन ने फरमायो महबूबा मां बेनियाज बेपरवाह आया मालिक आया खालिक आया रब आया सरा मुंह भरे भी मज़ो तो जो है पर वरा फायदा लग जिक्र कर तो जे जिक्र के तो रब तो बुलंद कया न मुल्ला मवाली कदा जा तो जे जिक्र के बुलंद हेलो होरे गाड़ी दे दो मुझे उन्होंने बेचारे के केड़ी खबर है किड़ा के खाने की खबर है के पिंगड़े की खबर गाड़ी दे दो न दे कलंदर ही फिटाई जेड़ा जान तुझो जलवो ॾिसी करे अलाए केड़े मुकाम ते वञी पाना सुभान अल्लाह हाय हाय अबू बकर उमर उस्मान अली जो निशान अलाए काथे आ बेशक बेशक या क़यामत में खबर नहीं पवंदी बारे लखते काथे पुलिस रात ते काथे पुलिस रात ते पुलिस रात ते अली असाई जला नबी फरमायो तो तू होंदे मालिक पुलिस रात जो जेके तू टिकट दी दे वो पुलिस रात पार कंदो पर बुधी छडाली पुलिस रात जे फरसा मोजा ट्रे यार अबू बकर उमर उस्मान भी चाहूंगा जेडी मन तो वट मारू अचे उन्हीं को तो के पुछड़ो पोदो अबू बकर उमर उस्मान को कहने दो तवा राजी आयो हाय हाय नारे तहकीक सुभान अल्लाह बेशक आमन्ना सदका सुभान अल्लाह और जे कदे मोजा ट्रे यार जवनी तो हां सा राजी आयो उसका पोट टिकट दी जांच पर जे एक भी जवे त मां नाराज आया तो ते मोटा चंडा सुभान अल्लाह सुधरो चंगाई पाजे लाए था असा जो कुछ न कदो शाबाश सुभान अल्लाह बिसिया बाबूबा सारी कायनात चले रब राजी हो जाए पर रब जमात मदीने वालों राजी हो जाए इते जेकर सजी जमात बिना चवण जे हथ खणियो सुभान अल्लाह चवण केॾियूं न दुआऊं ॾियां वहां केॾियूं न दुआऊं ॾियां वहां जाकर तो केर हेड़े ने रड़ने ते केर ने लगा तो इन्हीं के सामने हटा मंजी नहीं बड़ो कमाल अति भी हो जाओ ओहो सामने कयो फैसलो इते कयो ना हदीस कुदसी तब रूह बयान में अल्लामा इस्माइल हम्दी लिखी छड़िया कलाम रब जो रवायत कंदड़ हसन हुसैन जो नानो पाए जबे तो मदीने वालो तो मुखे मुझे रब चयो तो महबूबा अल्लाह हजार मखलूक पैदा कई तब अल्लाह हजार मखलूक जबे तो रब राजी हो जे पर रब जवाब मुझे महबूब राजी असादा को नमाल कलाम ये रब साहब इन्ना छेड़ो तो छेड़ो आला हजरत अहमद रजा बरेली के तर्जुमो कया
हाय हाय कुल्लुहुम यतलबून रदाई व अना तलब खदाक या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह रब्बुल आलमीन को फरमाए तलब जबे हम जो महबूब राजी हो जाए कपी तो साइड दे यार छाजला सामदा भी मुझे महबूब राजी हो जाए। पापा अपना लूसी हो हाणे न्याजी सॼो तर्जुमो आला हज़रत अहमद रज़ा बरेलवी कयो आहे। जेकॾहिं तव्हां सॼी जमात वेठा नहीं चलता खुदा की रज़ा गालान भी भरजे दे चाहते हैं तो खुदा की रज़ा चाहते हैं तो पर खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। 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 से है इज्जत इत्तिलाए मोहम्मद कि है अर्श हक से पाए मोहम्मद। ये है अर्श हक से पाए मोहम्मद। चाहता है रज़ाए मोहम्मद। खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। अर्श उनका सुभान अल्लाह। फलक फर्श उनका मका अर्श उनका फलक फर्श उनका मलक खातिमाने सराए मोहम्मद। मलक खातिमाने सराए मोहम्मद। मलक आदमाने सराए मोहम्मद। खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। जब क्या करे रहम फरमाए हम पर अजब क्या करे सुभान अल्लाह। रहम फरमाए हम पर खुदाए मोहम्मद बनाए मोहम्मद। खुदाए मोहम्मद बनाए मोहम्मद। खुदाए मोहम्मद बनाए मोहम्मद। खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। खुदा उनको किससे प्यार से देखता है। खुदा उनको किससे है सुभान अल्लाह।
चाहता है रज़ाए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद इजाबत का सेहरा वाह सुभान अल्लाह इनायत का जोड़ा इजाबत का सेहरा इनायत का जोड़ा दुल्हन बन के निकली दुआए मोहम्मद दुल्हन बन के निकली दुआए मोहम्मद बन के निकली दुआए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद रज़ा फुल से अब फजद करते गुजरिए रज़ा फुल से अब हाय हाय सुभान अल्लाह फजद करते गुजरिए कि है रब सल्लिम सदाए मोहम्मद के है रब सल्लम सदाए मोहम्मद रब सल्लिम सदाए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद शेर मशहूर ताज मोहम्मद शाह साहब जलाए तो पढ़ा सुभान मां नबी बुधे तो भाभी बुधो तमाशा तो देखो हाय हाय सुभान अल्लाह वाह 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 कि जहन्नम की आतिश तमाशा तो देखो कि जहन्नम की आतिश लगाए खुदा बुझाए मोहम्मद लगाए खुदा और बुझाए मोहम्मद आए खुदा बुझाए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद खुदा सैयद जमात के हक में तो बिस्मिल्लाह सुभान अल्लाह नो निनो आई तोड़ पहुंचायो सुभान अल्लाह तअज्जुब की चाहे कि फिरदौस आला तअज्जुब की चाहे कि फिरदौस आला बनाए खुदा बसाए मोहम्मद बनाए खुदा और बसाए मोहम्मद बनाए खुदा बसाए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद जाने तो वाह वाह सुभान अल्लाह